जी बिल्कुल, ॿ ॾींहं अॻु शेरशाह वारे इलाइक़े पराचा चौक ते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। गैस जेको आहे नाले में भरिजी वञण करे बैंक जेका आहे शोरूम मुकमल तबाह थी विया। 17 जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं। असां सां गॾु क्यामाड़ी ज़िले जा डिप्टी कमिश्नर मुख़्तियार अली अबड़ो साहिब जन गॾु आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हिन खे मसमार करण जे लाइ या ही जिथे जिथे नालो आहे उन जे मथां जेका इंक्रोचमेंट आहे आख़िर उन जो ज़िम्मेवार केरु आहे। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हाँ जी बिल्कुल, तमामु घणो ॾुख आहे, पूरी क़ौम ॾुख में वरितल आहे। वीचारा इंसान हेतिरा वॾे तइदाद में शहीद थी विया आहिनि। ऐं बाक़ी रही ॻाल्हि इहा त हिन बिल्डिंग खे असांजूं मुकमिल तयारियूं आहिनि ऐं हिन खे बिल्डिंग खे असां रिमूव कंदासीं, इंक्रोचमेंट हटाईंदासीं। पर जीअं त जेको आहे सो हिन हींअर पुलिस प्रॉपर्टी आहे ऐं उन में जेको इन्वेस्टिगेशन जे हवाले खां कुझु सैम्पलिंग वग़ैरह वरिता वेंदा। उन ई करे मूंसां SP इन्वेस्टिगेशन बि मौजूदु आहे ऐं उन्हनि सां राब्तो आहे। हू चवनि पिया त अॼोको ॾींहुं छॾियो, छाकाणि जो इन जा सैम्पलिंग वग़ैरह जेको आहे सो वरिता वेंदा। त उन्हनि शयुनि खे साम्हूं रखी करे असां डिसाइड था कयूं त जेतिरो असांजी टीम मौजूदु आहे, असां पाण बि मौजूदु आहियूं। इहो तय आहे त हीअ इंक्रोचमेंट रिमूव कराईंदासीं, पर असांखे ताउन करिणो आहे इन्वेस्टिगेशन सां, त जीअं उहे तमामु सवालनि जा जवाब ॻोल्हे वठनि। 2-3 धमाका पहिरियां बि थी विया आहिनि बकोल हितां जे इलाइक़े वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। छा त सम्झो मुकमल डिमॉलिश थींदो जिथां खां शुरूआत थिए थी, जिथां इंक्रोचमेंट आहे ऐं नाले ताईं पंहिंजो नदीअ बिल्कुलु इट्स वेरी क्लियर कि असां हितां खां जेको आहे सो नाले जे मथां जिथे जिथे इंक्रोचमेंट हूंदी लियारी नदी ताईं असां ख़ाली कराईंदासीं। हिते जेको इनिशियल जेकी प्रिलिमिनरी जेकी रिपोर्ट आई आहे तंहिंमें ख़बर पई आहे त इहो गैस जेके धमाको थियो आहे, मगर इहो असीं फाइनल हतमी राय नथा ॾेई सघूं। छो हिन में कुझु काफ़ी वरी केमिकल एग्ज़ामिनेशन बि थियणियूं आहिनि जेके असीं प्रोसेस में वधियूं आहिनि। असां उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे त असांखे अञा थोरो टाइम ॾिनो वञे। थी असांजी जेकी टेक्निकल टीम आहे उहा अञा उनजी हिकिड़ी स्टडी हले पई। थी सघे थो असांखे हिन सां रिलेटेड कुझु ॿिया बि मिली वञनि। त इन हवाले सां असां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कया त असांखे कुझु कलाक ॾिना कुझु थोरो टाइम ॾिनो वञे। थी सघे थो असांजी टेक्निकल टीम हितां कुझु ॿियूं शयूं असांखे था प्रोवाइड करे सघे। जी बिल्कुलु, पाण डिप्टी कमिश्नर मुख़्तियार अली अबड़ो ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर SP अब्दुल्ला जो चवणु हुयो त उन ते इन्वेस्टिगेशन हले थी। हिकिड़े ॾींहं जी मोहलत जेको आहे SP साहब वरिती आहे। उहे क़ानूनी कुझु घुरिजूं आहिनि जेके पूरियूं करण खां पोइ उनखे डिमॉलिश कयो वेंदो। जॾहिं त मुख़्तियार अली अबड़ो जो चवणु हुयो त हिते गैर क़ानूनी अदावतूं जेके नाले जे मथां आहिनि उनखे ज़रूरु मसमार कयो वेंदो ऐं हीउ नालो हाणे क्लियर ई थी जेको आहे सो क्लियर थींदो, जंहिंजे करे हिकिड़े या ॿिनि ॾींहंनि अंदरि हिन जो डिमॉलिशन जो जेको कमु आहे उहो शुरू कयो वेंदो। जी।